कौमी न्यूज़ हरेश मेघवाल डीके मीरवा गुरचाणी जी सरकारी अस्पताल में दवाओं ने डॉक्टरनि जी खोट खिलाफ पाकिस्तान खास के इतिहाद पारां एहतजाजी मुज़ाहिरो। रूरल हेल्थ सेंटर मीरवा गुरचाणी में दवाओं ने डॉक्टरनि जी खोट खिलाफ पाकिस्तान खास के इतिहाद पारां सरकारी अस्पताल ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। एहतजाज में पाकिस्तान खास के इतिहाद ज़िले मीरपुर खास के डिप्टी इंफॉर्मेशन सेक्रेटरी डॉक्टर अली हसन खास कली, तालका शुजाबाद के नायब सदर मोहम्मद शरीफ खास कली, सिटी सदर मोहम्मद अशरफ खास कली, उस्मान खास कली, यूनिस खास कली, सुलेमान खास कली बेन एहतजाज कंदे चयो तो सरकारी अस्पताल रूरल हेल्थ सेंटर मीरवा गुरचाणी में दवाओं की खोट और डॉक्टरनि की खोट खिलाफ असां एहतजाज कंदे आला अख्तियारनि खां मुतालबो कयूं था तो मेहरबानी करे मीरवा गुरचाणी सरकारी अस्पताल में दवाऊं मुहैया कयूं वञनि। हिते जेको गरीब माण्हू इलाज लाइ अचे थो, हिते जो अमलो रुगो ठला आसरा ॾेई रवानो करे छॾे थो। करोड़ों रुपयनि जी बजट हूंदे गरीब माण्हुनि खे अस्पताल में का भी सहूलियत न आहे। मेहरबानी करे फौरी एक्शन खणी सरकारी अस्पताल में गरीबनि लाइ दवाऊं और डॉक्टरनि जी सहूलियतूं फराहम कयूं वञनि। के असांजा पेशेंट अचनि था गरीब मिसकिन हारी जेको घर ॿारहाड़ी में जंहिं अटो न आहे, जेको वीचारा सभु हिकिड़े ॾींहुं खाइनि था ॿिए ॾींहुं वेहनि था, का शइ कोन्हे। हे नंढियूं वीचारियूं आयूं आहिनि, नंढड़ी सीरियस बुखार आयो आहे, डॉक्टर लिखी न वियो आहे, हीअ पर्ची वञी 12 स्टोर तां वठो। हाणे गरीब माण्हू किथां पर्ची दवाऊं, जंहिंजे घर में अटो न आयो मेडिसिन किथां स्टोर तां वठी वञनि। सरकारी अस्पताल न गोरी मिले थी, न मेडिसिन, न दवा, का शइ नथी मिले। असांजो इहो मुतालबो आहे अहिड़ो ग़रीबनि इंसाफ़ कयो वञे। जो नंढी खे बुखार आहे, शदीद बुखार आहे, चलो मुंहिंजो वालद साहब खणी आयो आहे अस्पताल। हे चवंदा असां न मेडिसिन आहे, छा असांखे स्टाफ गरीब मिसकिन आहे। हे चवंदा स्टोर जूं दवाऊं लिखी ॾियूं, गरीब मिसकिन घर में अटो कोन्हे, हिकु ॾींहुं खाए ॿिए ॾींहुं वेहे। हाणे गरीब किथां असां जेके न लिखंदड़ हुजूं पंहिंजे इदारे खे या पंहिंजे गवर्नमेंट खे, त असांजो पार्ट थींदो। असीं लिखूं था बजट मथां जॾहिं मिलंदो, असीं जॾहिं चऊं था भई बजट आहे कोन, बजट जॾहिं मिलंदो तॾहिं माना कमु थींदो। हिते को प्राइवेट त इदारो कोन्हे या का ॻाल्हि कोन्हे न, हिते बजट न आहे त कुझु न आहे। हाणे बजट केतिरो आहे, छा आहे, उहो मथनि जो वास्तो असांजो हिन सां तालुक़ु न आहे। न को असीं पर्चेजिंग अथॉरिटी आहे, न को हीअ आहे, न को आऊं। जेका असांजो कमु आहे लिखणु, हितां माना इंडियन राइज माना ये जो कोई मुज़ाहिरो ॿाहिरि कंदो आहे जेको चवंदा असांखे का शइ कोन्हे ॾिनी, न दवा आहे न गोरी है। डॉक्टर शरीफ भाभी मिलियासीं, समझा क्योंकि कोई चीज़ ही नहीं है, दवा आए ही कोई खबर है, दवा तो मिले स्टोर वारनि खे ख़बर आहे कॾहिं